ब्रिटिश काउंसिल जो हिकिड़ो प्रोग्राम थियो जंहिंमें सेवा डेवलपमेंट तव्हांजो नालो? मुंहिंजो नालो असदुल्ला शेख आहे ऐं मां हिते कॉलेज जो स्टूडेंट आहियां। असांजे कॉलेज में कुझु ॾींहं पहिरीं जेको आहे हिकिड़ो ब्रिटिश काउंसिल जो जेको प्रोग्राम थियो जंहिंमें सेवा डेवलपमेंट ट्रस्ट बि इंक्लूड हुई। उन्हनि असांखे एक्टिव सिटीज़नशिप जो जेको आहे प्रोग्राम करायो जंहिंमें असांखे ॿुधायो त एक्टिव सिटीज़न कीअं थियणु घुरिजे ऐं उन खां पोइ असां उन में अवेयरनेस उनखे मोटिवेट थी असां जेको आहे हिकिड़ो पंहिंजे क्लाइमेट चेंज ते जेको आहे हिकिड़ो प्रोजेक्ट खयोंसीं। असां ॾिठोसीं त असांजे कॉलेज में वणनि जी कमी हुई ऐं जेको आहे तव्हां ॾिसी रहिया आहियो त जेको आहे ॾींहं ब ॾींहुं जेको आहे हर जेको आहे गर्मियुनि में जून जुलाई में जेको आहे हीट स्ट्रोक अची रहिया आहिनि। त इन खे मद्देनज़र रखी ऐं जेको आहे असां प्लांटेशन जो जेको आहे हिकिड़ी कैंपेन जेको आहे हलाइणु जेको आहे शुरू कईसीं उनजो सोचियोसीं। त उन लाइ असां पहिरियों मोटिव खयोंसीं त हिकिड़ी वॉल ऑफ अवेयरनेस जेको ठाही वञे जंहिंजे करे तव्हां पोइ हिते असांजे ठहियल बि आहे वॉल ऑफ अवेयरनेस जंहिंमें जेको आहे इहो ॾेखारे वियो त असां जेको आहे पंहिंजे ट्रीज़ जेको आहे उन्हनि खे असां पंहिंजो दोस्त ठाहियूं। ऐं असांजो मोटिव इहो बि आहे रहंदो त असां जेके कॉलेज में स्टूडेंट्स आहिनि असां उन्हनि खे हिकु हिकु ट्री ॾियूं त उहो पंहिंजे दोस्तनि वांगुरु उनखे जेको आहे संभाल कनि उनजी। ग्रुप 3 मेडिकल आई बिलोंग टू गवर्नमेंट डिग्री कॉलेज सुबुह जीअं त 1 वीक खां पहिरियां मतिलबु असांजो ब्रिटिश काउंसिल वारनि जी तरफ़ खां प्रोग्राम हली रहियो जंहिंमें असांजी 4 ॾींहं ट्रेनिंग थी। उन ट्रेनिंग जे दौरान असां इहो सिखियोसीं त हिकिड़ी पंहिंजे सेल्फ आइडेंटिफिकेशन छा आहे, अवेयरनेस आहे, कम्युनिकेशन सां मतिलबु हाउ टू कम्युनिकेट स्किल्स छा आहिनि। उन खां वधीक कुझु असांखे प्रोजेक्ट मतिलबु प्रोवाइड कया हुआ जंहिं ते ॿिनि थियो हुया थीम्स असांजो हिकिड़ो कोविड-19 हुयो, ॿियो क्लाइमेट चेंज जे दौरान असां मतिलबु जेको हे असांजो प्रोजेक्ट थियो आहे रीयूज़ ऑफ प्लास्टिक। उन में असां इहो रीयूज़ कयोसीं त भई प्लास्टिक जेके आहिनि उहे वेस्ट मटीरियल पिया आहिनि, ठीकु आहे। उन असां यूज़ केतिरा करे सघूं, हिकु असां मतिलबु जेका वेस्ट प्रोडक्ट आहे उनखे ख़तमु करे सघूं था। उनमें तव्हां कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं ठाहियूं? सर उन्हनि मां जेको असां ठाहे फ्लावर्स वग़ैरह कुझु ठाहिया आहिनि, कुझु मतिलबु उन प्लास्टिक मां असां डस्टबिन वग़ैरह बि अरेंज कया आहिनि। जस्ट ये असांजी स्टार्टिंग आहे, सिर्फ़ु 3 ॾींहंनि जो वर्क आहे ऐं असांजी ग्रुप टीम माशाल्लाह तक़रीबन ज़बरदस्त कमु करे रही आहे। राति जो 3 वॻे ताईं असां ग्रुप अॼु तव्हां ग्रुप में घणा शामिल आहियो? 6 ॼणा सर। अस्सलाम वालेकुम, मुंहिंजो नालो मुदस्सिर अली आहे, मां बाइक आसाम पियो आहियां। फस्ट ऑफ ऑल जेको असां हिते 1 वीक अॻो हिकिड़ो ब्रिटिश काउंसिल वारनि जो हिकिड़ो प्रोग्राम थियो जंहिंमें असां सर वारनि असांखे ट्रेनिंग ॾिनी जंहिंमें असां हिकिड़ो पॉइंट हुई जंहिंमें फ्री ऑफ एक्सपेक्टेशन। पाण सभ खां पहिरियों असां पाण खे सुञातो थिए त हुन में असां पाण छा था करे सघूं। उन खां पोइ असां हुन ते कुझु वर्क कयोसीं ऐं फाइनल असांजो जेको असां वर्क कयो आहे हुन में असां कुझु डिज़ाइन्स वग़ैरह छापिया आहिनि ऐं हीअ वर्क जेको हिन क्लाइमेट ते चेंज जे लाइ असां प्लास्टिक खे कीअं रीयूज़ करे सघूं। प्लास्टिक जेका असांजे एनवायरनमेंट माहौल खे सही असांखे ख़राबु थी करे उनखे असां कीअं पंहिंजे गुड यूज़ में आणे सघूं। असां हुन ते इहो वर्क कयोसीं, कुझु डिज़ाइन छापिया आहिनि। इहो असांजो जस्ट डेमो आहे, हुन ते असां वर्क कंदासीं। थैंक यू।